हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो करण जे वेझो आहे। 15 महीननि दौरान मुल्क खे मसइलनि मां कढण जी भरपूर कोशिश कई। कामयाबी सां IMF सां मुआहिदो कयो। दोस्त मुल्कनि जे सहकार खां सवाइ IMF सां मुआहिदो नामुमकिन हो। सऊदी अरब, अमरीका, गॾियल अरब अमारतनि ऐं चीन समेत ॿियनि दोस्त मुल्कनि भरपूर सहकार कयो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। बिलावल भुट्टो चयो त पाकिस्तान समूरी दुनिया सां बहितर लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। गुज़िरियल 15 महीननि दौरान आलमी सतह ते लाॻापनि में बहितरी आई आहे। 15 महीना हुकूमत संभाली त मुल्क केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहियो हो। परॾेही वज़ीर तौरु मुख़्तलिफ़ मुल्कनि जो दौरो करे चुको आहियां। वफ़ाक़ी सरकार 8 अगस्त ते क़ौमी असेंबली टोड़ण वारनि ख़बरनि जी तरदीद करे छॾी। सुद समावारी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त क़ौमी असेंबली टोड़ण जी तारीख़ ते हेल ताईं को बि फ़ैसिलो नाहे थियो। PDM ऐं इत्तेहादी पार्टियुनि विच में फ़ैसिले बाद क़ौमी असेंबली टोड़ण जी तारीख़ जो बाज़ाब्ता ऐलान कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि क़ानूनी माहिरनि 8 अगस्त ते क़ौमी असेंबली टोड़ण जी तजवीज़ ॾिनी हुई, जंहिं ते नून लीग ऐं पीपल्स पार्टी इतफ़ाक़ कयो हो। पार्लियामानी कमेटी चूंड सुधारनि खे हितमी शक्ल ॾेई छॾी। सियासी पार्टियुनि इलेक्शन एक्ट 2017 ते इतफ़ाक़ करे वरितो। कमेटी उम्मीदवारनि लाइ आम चूंडुनि में नामज़दगी कागज़नि ऐं ज़ाब्ता अख़लाक़ जी बि मंज़ूरी ॾिनी। इलेक्शन एक्ट तरमीमी बिल 2023 ईंदड़ हफ़्ते क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां मंज़ूर कराइण जो इम्कान। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तार चयो आहे त समूरनि तरमीमुनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे। नामज़दगी कागज़ जमा कराइण वारे तरीक़ेकार में कुझु तब्दीलियूं कयूं वियूं आहिनि। समुंड पार पाकिस्तानियुनि खे इंटरनेट ज़रिए वोट जी सहूलियत न मिलंदी। PDM जमायतूं पंहिंजे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ंदियूं। कंहिं बि सियासी पार्टी सां चूंड इतिहाद न थींदो। PTI चेयरमैन नाअहल थींदो या खेसि सज़ा मिलंदी। कुझु चवण वक़्त खां अॻु हूंदो। PTI चेयरमैन खे सज़ा इलेक्शन कमीशन खां अॻु थींदी या बाद में, इहा बि ॼाण नाहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी वापसी जल्द थींदी। अञा ताईं तारीख़ तइ नाहे थी। 9 मई वाक़िअनि में जेके मुलविस नाहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न थियणु घुरिजे। ॿीहर आदमशुमारी कराइण लाइ सभिनी जो मुतफ़िक़ हुअणु ज़रूरी आहे। IMF सां मुआहिदे खां पोइ डिफॉल्ट जो ख़तरो टरी वियो आहे। दोस्त मुल्कनि IMF सां मुआहिदे में घणी मदद कई, पर दुआ आहे त अॻिते दोस्त मुल्कनि खे अॻिते हली कर्ज़ न चवणो पवे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त ग़रीब माण्हू ते बिजली जो बार नथो विझी सघिजे। अमीर माण्हुनि ते बार विधो त मार्केट में मुक़ाबिलो कीअं करे सघंदा। IMF सां शर्तनि ते अमल दरामद जा पाबंद आहियूं। माज़ी जी हुकूमत वांगुरु IMF मुआहिदे जी भंडकड़ी नथा करे सघूं। मुल्क खे तरक़ी ऐं ख़ुशहाली जे दग ते आणणो आहे त मीसा खे मईशत ते मुतहद थियणो पवे। का बि हुकूमत अचे मीसा खे मईशत सां हथ चुरांद न करे। ज़रूर पवे त सुधारा आणे सघजनि था। पाकिस्तान मुकम्मल सेफ ज़ोन में आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी कोशिशनि सबबि मुल्क डिफॉल्ट खां बची वियो। करंट अकाउंट खसारो $2 अरब 56 करोड़ रहियो ऐं हुकूमत जी कोशिशनि सां करंट अकाउंट खसारे में घटिताई आई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त हुकूमत समूरियूं परॾेही अदायगियूं वक़्त ते अदा कयूं। कोशिश आहे त हुकूमत आईनी मुद्दो पूरो करे त नाणे जा ज़ख़ीरा ओतिरा हुजनि जेतिरा हुकूमत संभालण वक़्तु हुआ। पेशावर में कानून लागू कंदड़ इदारनि जी गाॾी वेझो आपघाती धमाको। 7 एहलकारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिबि हयाताबाद वारे इलाइक़े में FC जी गाॾी वेझो आपघाती बम्बार पंहिंजी गाॾी FC जे टकराइजी छॾी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पेशावर में कानून लागू कंदड़ इदारनि जी गाॾी ते आपघाती हमले जी सख़्त मज़म्मत। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ। आसिफ अली ज़रदारी चयो त दहशतगर्द ऐं उन्हनि जा सहूलतकार सज़ा खां बची न सघंदा। सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी लाइ फुल कोर्ट चवण बाबति वफ़ाक़ी हुकूमत जी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स में चयो आहे त हिन वक़्तु फुल कोर्ट चवण नामुमकिन आहे। आर्मी एक्ट सख़्त कानून आहे। सभिनी खे ॻणती आहे त आर्मी एक्ट जहिड़े सख़्त कानून मां आम शहरनि खे कीअं थो गुज़ारे सघिजे। हर को तस्लीम करे थो त 9 मई जा वाक़िया संजीदा नोयत जा आहिनि। ख़ुशी आहे त हिरासत में वरितल माण्हुनि खे पंहिंजे ख़ानदान सां मुलाक़ात कराई पई वञे।
वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध जे रांदीगरनि खे बि रांदियुनि में मुनासिब मौक़ो मिलणु घुर्जे। सिंध प्रीमियर लीग खे बि PCB में शामिल कयो वञे। PCB में सिंध जे मेंबर ज़हीर पिताफ़ी, खुरम सूमरो ऐं कलीमुल्ला जी वॾे वज़ीर सां मुलाक़ात। वॾे वज़ीर खेनि उहिदा संभालण ते वाधायूं ॾींदे चयो त हैदराबाद जे नियाज़ स्टेडियम में बि PSL जूं मैचूं थियणु घुर्जनि। सिंध हुकूमत मैचिस लाइ भरपूर सहकार कंदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त BRT रेड लाइन प्रोजेक्ट कराची जे शहरियुनि लाइ तोहफ़ो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत कई आहे त ट्रांसपोर्ट खाते में कमु तेज़ कयो वञे। पीपल्स पार्टी अवाम जे ट्रांसपोर्ट फ़राहम करण वारो मुतालबो पूरो कयो आहे। कराची में BRT रेड लाइन मनसूबे जो जाइज़ो वठण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमण चयो त शहरियुनि खे सफ़री सहूलियतूं ॾियण लाइ ट्रांसपोर्ट खातो ॾींहुं राति कमु करे रहियो आहे। कोशिश आहे त 3 महीननि अंदरि BRT रिथा खे मुकमल कयो वञे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे फर्ज़ंद ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जे भाउ शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 38वीं वरसी मल्हाई पई वञे। नवंदेरो हाउस में क़ुरान ख़्वानी बाद दुआ घुरी वई। पीपल्स पार्टी जा अॻवान ऐं कारकुन शरीक। अॻोणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद शाहनवाज़ भुट्टो खे भेटा पेश। आसिफ अली ज़रदारी पैगाम में चयो त शहीद शाहनवाज़ भुट्टो जमहूरियत पसंद अॻवान हो। संदसि क़त्ल भुट्टो ख़ानदान लाइ वॾो सदमो हो। शहीद शाहनवाज़ भुट्टो आइन ऐं जमहूरियत लाइ जदोजहद कई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अदालती क़त्ल बाद शहीद शाहनवाज़ भुट्टो जो क़त्ल ख़ानदान ऐं पार्टी लाइ वॾो सदमो हो। शहीद शाहनवाज़ भुट्टो जो कारकुननि ऐं पार्टी खे गॾु खणी हलण वारो फ़लसफ़ो सभिनी लाइ मशलेरा आहे। पाकिस्तान में मुहर्रम उल हराम जो चंड नज़र न आयो। योम आशूर छंछर ॾियारे 29 जुलाई ते थींदो। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे चेयरमैन इजलास बाद ऐलान करे छॾियो। राणीपुर वेझो जोड़ेजा ऐं शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया, हिकु ज़ख़्मी थी पियो। ॻोठ वरियो वहण में झेड़े दौरान हिकु धुर जो नवाब उर्फ़ नबू जोड़ेजो ऐं ॿी धुर जो जोहर शाहाणी मारिजी विया ऐं सोहबत जोड़ेजो ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। धुरियुनि में छिकताण बरक़रार। नंगर पार्कर वेझो सस ऐं नुंहुं जा मुबैना तौर फाहो खाधल लाश हथ। ॻोठ सोंदर में जेला नज़ा सोजो नुंहुं ऐं मरवा ज़ाल दीवान मेघवाड़ जा वण में फाहो खाधल लाश मिलिया। पुलिस लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। मलीर वेझो 2 धुरनि में झेड़ो। 2 ॼणा क़त्ल, औरत ऐं ॿारी समेत 5 ॼणा ज़ख़्मी। मारिजी में 24 वरह जो शाहनवाज़, 26 वरह जो अब्दुल अज़ीज़ शामिल। पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। भिटशा में 2 धुरनि में तकरार तां झेड़े में 1 ॼणो कोडरनि जा वार करे क़त्ल। ॻोठ बचो पणियार में पणियार बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थियो। जवाबदारनि ज़ाहिद खे कोडरनि जा वार करे संदसि गलो कपे छॾियो। पुलिस जो वाक़े बाबति तफ़सील ॾियण खां इनकार। नारो में फॉरेन एक्ट तहत गिरफ़्तार कयल जवाबदार पुलिस हिरासत में फ़ौत। सोरा पुलिस हथां गिरफ़्तार कयल बाजोड़ वासी 45 वरह जो सुल्तान महमूद पठान फ़ौत थी वियो। पुलिस मूजिब जवाबदार खे ख़ैरपुर सेंट्रल जेल मुंतक़िल कयो पियो वञे त रस्ते में दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत थी वियो। दादू में नौजवान जूं मुछूं ऐं भिरूं कूड़े तज़लील करण वारे मामले जो निबेरो। इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार ते 20 लाख रुपया ॾंड। हिकु हफ़्तो अॻु बिजली जी तार लॻाइण तां थियल झेड़े बाद जवाबदारनि नौजवान जूं मुछूं ऐं भिरूं कूड़े तज़लील करे वीडियो वायरल कई वई हुई। मोरो में क़ौमी शाहराह ते पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में 3 फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार मुबैना जवाबदारनि जी सुञाणप सईद जलबाणी, गुलाम हुसैन अबड़ो ऐं नादर चा जो तौर थी। पुलिस दावा कई आहे त जवाबदार कार सवारनि खां फुर जी कोशिश करे रहिया हुआ त मुक़ाबिलो थी पियो। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार फोरुनि खां हथियार बि हथ करण जी दावा। हैदराबाद वेझो शहदादपुर वासी नौजवान जो घर मां फाहो खाधल लाश हथ। लतीफ़ाबाद यूनिट नंबर 2 में हिकु घर मां नौजवान जो फाहो खाधल लाश मिलियो। नौजवान जी सुञाणप शहदादपुर वासी अहमद ख़ासखेली तौर थी। लाश इस्पताल मुंतक़िल।
घोसपुर वेझो बिजली जो करंट लगण सबब नीगर फौत। ॻोठ मोहम्मद अली ओगाही में 6 वरहं जे नीगर शफ़ीक ओगाही खे बिजली जी तार मां करंट लॻो। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। टंडो अलायार वेझो रिंदाबाद कॉलोनी में घर करंट लगण सबब 13 वरहं जो नीगर ज़ैन पुट अमीर शाह फौत थी वियो। गाल टेस्ट में पाकिस्तानी टीम श्रीलंका खिलाफ 461 रन ठाहे आउट। सऊद शकील जी शानदार बैटिंग, कैरियर जी पहिरीं डबल सेंचुरी स्कोर करे वरिती। श्रीलंका ॿी इनिंग में 14 रन ठाहे वरितियूं। क़ौमी टीम खे 135 रन जी सरसरी हासिल।